इसराइल जी गज़ा ते बमबारी वधीक ते शहीद फ़लस्तीनी जो अंग 2670 थी वियो। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत मूजिबि इसराइली हमलनि में 9600 फ़लस्तीनी ज़ख़्मी थी चुका आहिनि। 10 लख फ़लस्तीनी अजनि खां महरूम, 20 लख फ़लस्तीनी शहरी पाणी ऐं बिजलीअ खां महरूम। उत्तर गाज़ा मां 4 लख माण्हुनि जी लॾ पॾाण। हमास जा इसराइली शहर अशकलोन ते ॿीहर रॉकेट हमला। इसराइली सामूंडी फ़ौज ऐं हमास में समुंड में बि चकरियूं। हिज़्बुल्लाह जो बि इसराइल ते हमिलो। ॾखण लबनान जे सरहदी इलाइक़नि में वेढ़ जारी। गॾियल क़ौमुनि पारां हिकु भेरो ॿीहर गाज़ा जो घेरो ख़तमु करण जो मुतालबो। गॾियल क़ौमुनि जे अख़्तियारनि जो चवणु आहे त गाज़ा मां ज़िंदगी ख़तमु थी रही आहे। खाद खुराक ऐं दवाऊं पहुचाइण लाइ रस्तो ॾिनो वञे। इसराइल पारां गाज़ा जे शहरनि खे बेबुनियाद निशान बणाइण रुगो इंसानियत पर आलमी कानून जी भञगड़ी आहे। वज़ीर आज़म ऑफिस तरफ़ां सोशल मीडिया ते जारी कयल बयान में चयो वियो आहे त पाकिस्तान खे गाज़ा मां जारी तशदुद में इंसानी जानियूं ज़ाया थियण ते सख़्त ख़दशा आहिनि। हू मज़लूम फ़लस्तीनी अवाम सां एकता जो इज़हार कनि था। हिकदमि फायरबंदी समेत घेराव ख़तमु करण जो मुतालबो कनि था। सुप्रीम कोर्ट जे मुलाज़िमनि जा तफ़सील राइट टू इंफॉर्मेशन एक्ट तहत दरख़्वास्त गुज़ार खे फ़राहम करण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट दरख़्वास्त गुज़ार खे सुप्रीम कोर्ट जे समूरनि मुलाज़िमनि जा तफ़सीली हफ़्ते अंदरि ॾियण जो हुकुम ॾींदे चयो आहे त राइट टू इंफॉर्मेशन एक्ट सुप्रीम कोर्ट ते बि लागू थिए थो। आर्टिकल 19A तहत ॼाण ताईं रसाई शहरनि जो हक़ आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन जे जेल में ॿुधणीअ ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त मोकिलाए छॾी। चीफ जस्टिस सामिर फारूक महफ़ूज़ कयल फ़ैसिले जो मुख़्तसिर फ़ैसिलो जारी कंदे चयो आहे त ज़ाहिरी तौर जेल ट्रायल जे मामले ते का बदनियती नज़र नथी अचे। जेल ट्रायल सिक्योरिटी खे नज़र में रखंदे पीटीआई चेयरमैन जे हक़ में आहे। पीटीआई चेयरमैन खे जेल ट्रायल ते ख़दशा आहिनि त ट्रायल कोर्ट सां राब्तो करे सघे थो। तफ़सीली फ़ैसिले में दरख़्वास्त मोकिलाइण जा तफ़सील ॿुधाया वेंदा। निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ चीन जे अहम दौरे लाइ रवानो थी वियो। वज़ीर आज़म ऑफिस मूजिबि निगरान वज़ीर आज़म जो दौरो ॿितरफ़नि लाॻापनि लाइ इंतिहाई अहमियत रखे थो। दौरे में अनवर हक काकड़ जूं चीनी सदर ऐं हम मनसब सां मुलाक़ातूं थींदियूं। रूस ऐं श्रीलंका जे सफ़ीरनि सां मुलाक़ात थियल। सिंध जो निगरान वॾो वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर चीन पहुची वियो। वज़ीर आला हाउस जे तर्जुमान मूजिबि निगरान वॾो वज़ीर 8 अक्टूबर ते वन बैलेट वन रोड फोरम खे ख़िताब कंदो। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर कराची सर्कुलर रेलवे जे मंज़ूरीअ लाइ पिणु ॻाल्हाईंदो। मलीर जे इलाइक़े में पुराणी दुश्मनी तां नौजवान क़त्ल। रज़ाकाबाद भरिसां ढणी परतो ॻोठ में पुराणी दुश्मनी तां मोहम्मद सालेह बुढ़ो खे क़त्ल कयो वियो। संदसि मढ़ इस्पताल मुंतक़िल। नए देरे भरिसां ॻोठ ख़ुदा बख़्श फुल बोटा वटां दादू केनाल मां नौजवान जो लाश हथ। फोतीअ जी शुएब अली मीराणी जे नाले सां सुञाणप। संदसि वारिद मूजिबि पुटु सब्ज़ी विकिरो कंदो हो। 3 ॾींहं अॻु गुम थियो। सेठार भरिसां घर ते हथियारबंदनि जो हमिलो। औरत अगवा। फायरिंग में हिकु नारी ज़ख़्मी। 3 हथियारबंदनि इसहाक इस्लामीअ जे घर ते हमिलो करे परिणियल औरत अनीला खे अगवा करे विया। फायरिंग में 16 वरहनि जी निकिरी अकीला ज़ख़्मी थी पई। फायरिंग सबबि इलाइक़े में ॾेहका पखिड़िजी वियो। ख़ैरपुर भरिसां ॻोठ नेहाल ख़ान सोहो मां नौजवान नारी मुबैना तौरु अगवा। वारसनि पारां बाज़ियाबीअ जो मुतालबो। नारीअ जे पीउ जो चवणु आहे त 17 वरहनि जी धीउ कोमल खे नदीम गोपांग हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे वियो। खानपुर तालुके जे कोट शाहू जे कचे मां हथियारबंद अगवा थियल SHO कोट शाहू महबूब रोही समेत 5 एहलकार बाज़ियाब न थिया। कराची खां कमांडोज़ पुलिस जा आयल 21 जवान बि कोट शाहू पहुतल। पुलिस पारां टारगेटेड ऐं इंटेलिजेंस बुनियादनि ते ऑपरेशन करण जी दावा। मुग़विन जी बाज़ियाबी लाइ राजूनी कोशिशूं हलंदड़। ज़रियनि मूजिबि धड़ियल मुग़वीअ खे आज़ादु करण जे एवज़ गिरफ़्तार थियल ॾोहारी मेहर बिडाणी खे कोर्ट में पेश करण जो शर्त रखी छॾियो।
गुलाब लगारी में मुबैना तौर ज़हरीली स्पिरिट वापराइण सबब वधीक ॿ ॼणा फोत। अंग वधी छती वियो। ॻोठ दौलतराम वासी आचार भील ऐं ॻोठ यूसुफ शाहाणी वासी खानू कोल्ही इलाज दौरान फोत थी विया। गुज़िरियल ॾींहुं ज़हरीलो स्पिरिट वापराइण सबब हरेश खेमू मेघवाड़ नागजी ऐं फ़कीर बजाणू फोत थी विया हुआ। खानपुर वेझो रोड हादसे में फोत थियल 3 ॼणनि वारे वाक़िए जो 6 जाबदारनि ते क़त्ल जो केस दाख़िल। कासिम इरफान नसीराणी जी अमर ज़हूरा ख़ातून जी फरियाद ते शायान ज़ीशान बगन खान शाज़ खान अनवर अली ऐं सज्जाद नसीराणी ते क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो। गिरफ़्तारी अमल में न अची सघी। करमपुर लिंक रोड ते वीगो गाॾी जे टकर में कासिम इरफान नसीराणी ऐं आमिर मीराणी फोत थी विया हुआ। ऐं गोसपुर वेझो ॻोठ दड़ी संदराणी वासी ट्रैक्टर जो ड्राइवर पुलिसरार नमूने गुम थी वियो। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। वारसनि जो चवणु आहे त 35 वरियनि जो ख़ालिद लाशारी गुज़िरियल 1 हफ़्ते खां पुलिसरार नमूने गुम आहे। संदसि ॻोल्हा बावजूदि को बि ॾस पतो नाहे पियो।